अब अंधा थी लहवन आंखें बुलाशा थीवी कख गलियां दे तेरी मुरासिल थी वन एक इंसान बनाया मैं को इंसान बनाया मैं को। भाईजान कराची के लिए टिकट चाहिए, दे दें। एक इंसान बनाया मैं को इंसान बनाया मैं को एक इंसान बनाया मैं को इंसान बनाया। चाय पियोगे? चाय पीना था वहाँ? नहीं शायद तव्हां मूंखे नथा सुञाणो। मुंहिंजी भेण सफ़िया तव्हां सां गॾु पढ़ी आहे स्कूल में। किॾां वञी रहिया आहियो तव्हां? कराची। मां भी कराची वञी रहियो आहियां। सफ़िया अक्सर तव्हांजी ज़िक्र कंदी रहंदी घर में। तव्हां त पढ़ाई अध में छॾे ॾिनी न? सफ़िया बाजी हाणे सिंध यूनिवर्सिटी में मास्टर्स करे रही आहे। अच्छा, माशाल्लाह। मैं की जाना मोहब्बत करना आस पली थी अंदर पलना बाबा खुद नो फकीर सदाबा काफे फिरदा बेस ठगाना पीता इश्क दा जाम साबिल मस्तो मस्त मुराद। जी पुत्र। चाचा मूंखे पैसा खपनि। कॉलेज आना मैं फॉर्म पे भरजन तो उनजी फीस लाइ मूंखे पैसा खपनि। ऐं हा ॿ फोटा बि कढजंदा त हाँ साईं वाह वॾी मॉडलिंग थी करां वॾा फोटू था निकिरनि अॼुकल्ह। तू चुप कर पुट। पहिरीं तारीख़ ताणी तरस ऐं तोखे पैसा ॾींदुसि त पोइ फोटू कढाइजां। असां लाइ त पहिरीं बि आख़िरी हूंदी आहे साईं। हिते ॻाल्हि ॿुध बाबा, काई ज़रूरत न आहे हिनखे पैसा ॾियण जी। मूंखे किश्तियुनि ते मोटरसाइकिल वठाए ॾे, घर जा उहे सॼा कम मां कंदो, वधीक ज़रूरी हूंदा आहिनि। हे चंची वंची ते मां चकर न हणंदो माई। हाँ तोखे चवां पियो तूं मत कर। पिया नौकर वेठो हुआ शिकिल अथसि फोटू कढाइण जहिड़ी, बोलण जहिड़ी शिकिल अथसि। तू विच में हर बार असां घर में तो पी कुछ छॾे वियो। चाचा ॾिसोस था मां तव्हां सां बि ॻाल्हायां न। अरे तोखे चवां पियो मत कर। अॼु लाइ मां टिकिया असांजी जा खून आहे साईं। ॻाल्हाईंदो खून में कंहिंजो पियो मां तुंहिंजी कमाई मां थी मां। काई ज़रूरत न आहे हिनखे पैसा ॾियण जी। असांजी जायदाद में हिनजो कहिड़ो कमु? अरे तू मत पतो बि न ॾींदा मां चवाईंदो बाबा हिनखे। बारो विच में बकवास कंदो आहे। सवा को चढ़ी हुई दिमाग खराब तो करी। ओ वण वण हेठा विहे पई वारियां अल्लाह सूर इन्हैया साड़ी सूर इन्हैया साड़ी साड़ी हुजे व्या। ट्रेन अची वई आहे। अगर तव्हां माइंड न कयो त असां ॿई गॾु वेहूं। 12 कलाकनि जो सफ़र आहे।
कराची में तव्हां किथे रहंदा? को वठण ईंदो तव्हांखे स्टेशन ते? कराची में मुंहिंजा अंकल आहिनि, अंकल नज़ीर, उहे मूंखे वठणु ईंदा। हिकिड़ी ॻाल्हि पुछां तव्हां? जी तव्हां पढ़ाई छो छॾिनी? अगरि तव्हां पढ़ाई न छॾियो आहे त हीअं तव्हां यूनिवर्सिटी में हुजो। मुंहिंजे घरवारनि मूंखे अॻियां पढ़ण जी इजाज़त ई न ॾिनी ऐं न ई उन्हनि वटि एतिरा पैसा हुआ जो मुंहिंजी फीस भरे सघनि। इन लाइ बसि पढ़ाई छॾिणी पई। पर जेके तव्हां पढ़ी लिखी वञो त जाम तरक़ी कयो आहे। सफ़ा हमेशह तव्हांजी ज़हन जी ॾाढी तारीफ़ कंदी हुई। पर ख़ैर अञा वक़्तु आहे। पढ़ाई शायदि मुंहिंजे नसीब में ई न आहे। न तव्हां मायूस न थियो, मायूसी कुफर आहे। तव्हां कराची मां वापसि अची वञो त मां सफ़िया खे चवंदुमि तव्हांजा दाख़िला फॉर्म वठी छॾींदी ऐं तव्हांखे ॾेई छॾींदी। Not me alone, not me alone, not me alone, not me alone. बस वाह वाह पुट एॾां अच। हाँ पुट तूं ईअं कर, नेक वो मुंहिंजे घर वञ ऐं उन्हनि खां अहिड़े तरीक़े सां पुॼा त हू परेशान न थियनि। हाँ ऐं वापसी ते हुनजी साड़ी आहे न सफ़िया, वापसी जे हुनजे घर बि वञा। ऐं ॻाल्हि ॿुध, इहो ख़बर ॿाहिरि न निकिरे। सही आहे। मां शोएब ॾे वञा तो उन खां बाइक जो मालूम कयां थो। 50 रुपया ॾे मूंखे। छो? पेट्रोल बि त भराईंदमि न हुन में। लानत हुजे तुंहिंजे मुंहं ते। ॾींहं में 100 रुपया वरितमि, छा कयो अथई? पेट्रोल बि त उहो सड़ी वियो न। हाणे मुंहिंजो हराम ई टंगाइजा हुन कॾहिं कुता ख्वारी कंदो वतदम। ॾिस न हुआ छोकरो सही तो चवे। बाबा हर जगह ते ॾिठो, अस्पताल में, बाज़ारुनि में, हिक दुकान ते, किथे मूंखे नज़र न आई। हिकिड़ी जगह बची आहे, चओ त हलियो वञा होॾे बि पुलिस थाने में। न न न पुलिस न। छरियो थी वई छा? ॻाल्हि पुलिस ताणी न वञे। तोखे ख़बर आहे पुलिस त नोड़ी मां नांग ठाहे वठंदी आहे ऐं वरी रोज़ दर ते बीठी हूंदी। हल ठीकु आहे, मूंखे 50 रुपया त ॾे। मां ॾिसां अचे अचे ई वठ ऐं ख़्यालु कजां किथे कुंड ते वेही सुठो न आणी। हा यार ॾिसां। ऐं ॻाल्हि ॿुध, हा सही ख़बर करे अचिजां। हा सुठो थियो अची वई है। जूस? हाँ ज़रूर। ॿियो ॿुधाए कीअं? मां बिल्कुल ठीक ठाक आहियां। तूं ॿुधाए काथे पुगी तुंहिंजी ॻाल्हि? मां बिल्कुल ठीक ठाक। ऐं रही मुंहिंजी ॻाल्हि, बस यार मां त फेड अप थी वई। त पोइ को फ़ैसिलो करना, हेॾो डिले छो थी करें? ईअं त न आहे त तूं दिली दिली में हुन सां प्यार थी करें। ॾिस नरगिस, हमीद तुंहिंजे मामले में हमेशह नॉन सीरियस रहियो आहे। हुन जे लाइ शादी सिर्फ़ु कॉन्ट्रैक्ट आहे। जॾहिं दिलि भरिजी वियो छॾे ॾिनई। समझी सघां थी। न त तूं पाण ॿुधाए, जॾहिं खां तव्हांजी शादी थी आहे को अहिड़ो ॾींहुं को गुज़रियो आहे जंहिंमें तव्हांजो झगड़ो न थियो हुजे? तूं एॾी वयल त न आहे। सही थी चई, पर शायद हाणे मां हुन जे लाइ बुरी थी वई आहे। पोइ तूं आख़िर हिन सूरत हाल खे केतिरो बर्दाश्त कंदी आहे? तुंहिंजी जॻह ते अगरि मां हुजां त मां त पहिरियों ई कट ऑफ करे छॾियां। कट ऑफ थी वियो आहे, करे चुकी आहियां। छो जो मां कोशिश कई 2 मरतबा हुन सां ॻाल्हाइण जी, पर हुन मुंहिंजी कॉल ई रिसीव न कई। रिसीव? तुंहिंजी कॉल छो रिसीव कंदो? छो तोखे रिस्पॉन्स ॾींदो? अहिड़े माण्हुनि जे लाइ ॿाहिरि कई सुठा ऑप्शन हूंदा आहिनि। घर में वेठल ज़ालूं त हुननि जे लाइ खिलौनो हूंदियूं आहिनि। अहिड़े माण्हुनि जो सिर्फ़ु हिकिड़ो उसूल हूंदो आहे, नो कमिटमेंट नो रिलेशनशिप।
सही थी चवी यू आर एब्सोल्युटली राइट तोखे ख़बर आहे त हुनजी हमेशह ये हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे त तूं हमेशह ग़लति जाइ ते ग़लति ॻाल्हि कंदी आहीं तूं छो ईअं कंदी आहीं छो ईअं चवंदी आहीं हमेशह ख़बर न आहे छो तूं मैच्योर न आहीं छो कोई ईअं करे सघे थो मूंखे रोअण खे छॾीस रोअण बंदि कर आखिर कोई मुंहुं जेतिरो बुरो थी सघे थो छा छो खुशी मां एतिरी बुरी आहियां छा रोअण बंदि कर मूंखे ॾिस नो शादी नो रिलेशनशिप असां अकेला ई ठीकु आहियूं उते तो ख्वार थी वियासीं यार पहिरां ई ते वेही रहूं हां सुकून सां ईअं पियो लॻे ॼणो माल गाॾो हुजे हाँ यार हुन पोड़ी औरत खे ॾिठई ओफ ईअं चङो सीधो करे ईअं सुती पई हुई ॼण ट्रेन हुनजे पीउ जी हुजे जाहिल माण्हू यार नेक्स्ट टाइम त न मां बाय एयर ईंदसि थोरो हल्को हथ रख ट्रेन तां डायरेक्ट जहाज़ में ट्रेन नहीं सही त कोच ई सही अलाए असां हिकु न हिकु ॾींहुं त पाण खे जहाज़ में पियारींदा थी सघे बाय द वे तव्हां किथां था वञो लाड़कानी ओह इट मीन्स मोहतरमा बेनज़ीर जो शहर वाओ मूंखे वञो लाड़काना घुमण जो ॾाढो शौक़ु आहे तव्हां ॻाल्हायो न असां सां पंहिंजो सफ़र सुठो गुज़रियो अथव लॻे थो चुपणी आहे ऐं साम्हूं वेठो हुनखे ॾिस कीअं ॾिसीस तूं जुड़ो छोकिरी करे ॾिठी न अथई तव्हांखे नथा चओ असां पाण में पिया ॻाल्हायूं यार चांहि वारो काॾे बि निभागो मथे में सूर पइजी वियो आहे हे तव्हांजो थेलो थोरो हेॾे कयो सही थी वे सितारा चांहि पीअंदा तव्हां न पानी मिले तो वठी अचो बैठी जाना मोहब्बत करना आस पली थी अंदर पलना बाबा खुद लो फकीर सदाबा भाईजान भाईजान पानी जी वॾी बोतल त ॾिजो ऐं ॿ डिस्पोजेबल गिलास बि ॾेई छॾिजो न हिकिड़ो गिलास ॾियो पाणी जो हिकिड़ो गिलास नाच इश्क दा नचाया मैंको असूरा लाया मैंको ए हो फर्क समझाया मैंको साथ धर्म उलझाया एक इंसान बनाया मैंको इंसान बनाया मैंको एक इंसान बनाया मैंको इंसान बनाया वरिफ दा हरफ पढ़ाया मैंको क्या सबक ना आया कोई इश्क दा रंग चढ़ाया मैंको ए हो अंदर में समाया एक इंसान बनाया मैंको इंसान बनाया मैंको एक इंसान बनाया मैंको इंसान बनाया रोने का हर्फ पढ़ाया मैंको क्या सबक ना आया कोई इश्क दा रंग चढ़ाया मैंको ए हो अंदर में समाया बाबा कैंटीन स्टेशन जाना है कितने पैसे लेंगे 2000 थोड़ा कम करें चलें ठीक है इंसान बनाया लगे तो नहीं बॉयफ्रेंड का ही ट्रेन निकली भैया इस शिकल इसी क्या गाड़ी पीली थी भैया है पीली को चक्कर लगे
तू चई म कुछा तू चई मल छा पर तोखां हिकड़ी ॻाल्हि पुछां तू कंहिं कंहिं खे ख़ामोश कंदे तू कंहिं कंहिं खे ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मां न रुगो हलो बाबा कराची अची वियो तव्हां सां गॾु जेको छोकिरो हुयो लॻे थियो उहो पोइते रहिजी वियो जी शायद पोइ तव्हां असां सां गॾु हलो न केॾा असांजे घर हलो न हा हा हिन में घबराइण जी कहिड़ी ॻाल्हि आहे घबरायो न तव्हां असांजी भेणुनि वांगुरु आहियो जेसि ताईं हू वापसि अचे तव्हां हिते अची वञिजो हूअं ई बि हुनखे अचण में 2-3 कलाक त लॻंदा ऐं असांजो घर हितां 5 मिंटनि जे फ़ासिले ते आहे तव्हां चक्कर हणी वापसि अची वञिजो हलो हलो हल हल हिते एक्चुअली तव्हांखे माण्हू परेशान कंदा कराची जो माहौल तव्हांखे ख़बर न हल हल सितारा हे बैग पकड़ हा तव्हांजो हू बैग बि तव्हांजो आहे हलो हलो खणो खणो हलो अच्छा हलो हलो अचो 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 Not me alone, not me alone. मूंखे त लॻे थो ही छोकिरी घरां पकल आहे हा यार मूंखे बि इहो ई शक आहे दरअसल जेको छोकिरो हुन सां गॾु हुयो न वो हुनखे ट्रेन में मिलियो हो ट्रेन त कीअं ॿई हिजाब में पिया ॻाल्हायूं न न थैंक्स सही थी चवीं तूं तव्हां सां गॾु जेको छोकिरो आयो हुयो उनखे अचण में कलाक खां 2 कलाक त लॻंदा त तव्हां हिकिड़ो कमु कयो न तव्हां असां सां असांजे घर हलो असांजो घर हितां 5 मिंटनि जो ई सभु आहे न न न मां हुनजो हिते ई वेट करे वठंदा तव्हां वटि मोबाइल आहे तव्हां ही यूज़ करे सघो था न बसि मां वेट थी करे वठां हुनजो ठीकु आहे तव्हांजी मर्ज़ी आहे पर मुंहिंजी एडवाइस इहा आहे त तव्हां असां सां असांजे घर हलो ऐं उनखां पोइ चक्कर हणी वापसि ईंदासीं जेसि ताईं जेको छोकिरो तव्हां सां गॾु हुयो 1-2 कलाकनि में उहो बि अची वेंदो वधीक तव्हांजी मर्ज़ी अचो अचो प्लीज़ अचो 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 हलो न बसि 5 मिंट लॻंदा हितां असांजो घर सफ़ा वेझो आहे अचो तव्हां त ईअं पिया ॾिजो ॼण असांखे खाई ॾींदासीं जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम सा दिल मस्तो मस्त मुदाम जह दिल पीता इश्क असांजो घर अची वियो सितारा असांजो घर अची वियो हा ही ॾिस न असांजे एनी घबराए न अच 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 हले हले अच असांजो घर अची वियो अच अच ट्रेन त थकाए छॾियो हिकिड़ो इहो ट्रेन जो सफ़र बि न तोबा आहे हेॾे आ यार मां तोखे खाईंदमि थोरी ख़ैर आहे चांहि पीअंदासीं सभु थकल ई वेंदा ऐं उन खां पोइ स्टेशन हलंदासीं एनी 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 काॾे थी वञी यार वे तव्हांजो 5 मिंट जो रस्तो आहे असांखे ईंदे ईंदे 1/2 कलाक थी वियो इनखां सुठो त मां उते वेट करे छॾां हा यार अचण जे टाइम ट्रैफिक हुई इन जे लाइ टाइम लॻी वियो वापसी में हिकिड़ो शॉर्टकट आहे उतां हलंदासीं 5 मिंट लॻंदा 5 मिंट तव्हांजा 5 मिंट मूं ॾिसी वरिता एनी जह दिल पीता इश्क दा जाम तकड़ छा जी आहे यार तो चाय पी ना रिलैक्स थी मुझे हथ में चाय पींदी ना मुझे दिमाग सही थी वेंदो हाणे बस बस चाय तू ठाहींदी आहे न हाणे अच अच तू चाय ठाहे हलिया उथी सूलियते मंसूर चढ़ाया सूलियते मंसूर
सुर चढ़ाया अन्नाल हक कलाम मौला अन्नाल हक कलाम मौला अन्नाल हक कलाम मौला अन्नाल એની જો ઇલાજ आहे मूं वटि जह दिल पीता इश्क दा जाम सादिल मस्तो मस्त हाणे हिन चांहि पीअण खां पोइ जहाज़ जो सफ़र कंदी उहो फर्स्ट क्लास में बस बस हाणे हल जह दिल पीता इश्क दा जाम सादिल मस्तो मस्त मुदाम जह दिल पीता इश्क असां गर्मी में वेठी पई आहीं असां तुंहिंजे लाइ गरमा गरम चांहि ठाही आहे हले हले कमरे में पाण टई भेणूं गरमा गरम चांहि पी हले हले इन कमरे जो पखो ख़राब आहे जह दिल पीता इश्क दा जाम सादिल मस्तो मस्त मुदाम जह दिल पीता इश्क दा जाम सादिल मस्तो मस्त मुदाम सादिल मस्तो मस्त मुदाम जह दिल पीता इश्क पर 3 कलाक थी आहिनि इलाही देरि थी हलूं था हलूं हाणे हा हल हलो मुंहिंजे घर में तोखे निंड पई अचे न न तमाची मुझे इंतजार एनी असांजी सोनी कुकड़ हाणे त वीचारी सुबुह जो 2 पेरनि खां पोइ उथंदी उहो बि जहाज़ में ओ वण वण हेठां विरे पई वारियां अला जानी रात रही पो गालियूं अरे तमाची पुट खुशी चाक चंगो भलो में सब के हाल वाल लेट कई 2 कलाक ट्रेन लेट थी है 2 कलाक ट्रेन लेट थी वो तुझो इंतजार करे करे अस थकी पे मानी बानी खाई है हां सोचा पे तण ते वना देर थी मुके वणो के पासे वीडियो हाल वाल मानी मानी त खाई ने तू हां सर हम खाई आ ना पक्की गाल ना भले दे हाल वाल मुझे पानी पानी खणी आए अरे तत तकड़ में गोठा निकल गाल खबर ही न थी जहन में निकली पानी कोन खणी आ हेडे बके पानी पानी तो खबर कराची में केडो महंगो आ मां वना तड़ तू वे थे पानी कोन एक इंसान बनाया मैं को इंसान बनाया मैं को एक इंसान बनाया मैं को इंसान बनाया ऐं तूं ॿुधाए हमीद खां तलाक जो मुतालबो कयो या नरगिस पंहिंजी बेनूरी ते 1000 साल वेही रोईंदी रहंदी ईअं बि न आहे मुंहिंजे रोइण जा ॾींहं हाणे विया वाह हाणे रोइण जी बारी हुन जी आहे गुड इहा थी न मर्दनि वारी ॻाल्हि हाणे तूं बि हुनखे मर्द थी ॾेखार ऐं ॻाल्हि ॿुध तलाक वठेसि पर ख़ाली हथ न हुनखे चवेसि त हीउ घर तुंहिंजे नाले ते करे हो त उअं ई हिन ॻाल्हि खे ओपन करण खां घबराए थो ऐं तूं हिन ॻाल्हि जो भरपूर फ़ाइदो वठ ऐं हुनखे चवेसि त मां कोर्ट में वञी तलाक वठंदमि चाहे दुनिया खे ख़बर पवे त पवे
सही चयो न मां। ऐं घबराए न, मां तोसां गॾु आहियां न। मां बि इहो ई डिसाइड कयो आहे त कुझु ॾींहंनि में हुन सां मिली करे हुनखे ॿुधाए छॾींदसि त मुंहिंजी ज़िंदगी जो सफ़र हाणे वन वे ते आहे। नो टर्निंग, नो रिवर्स बैक। गुड। तू कह के खामोश कंदे, तू कह के खामोश कंदे, ऐलान हज़ारे मानर गो, ऐलान हज़ारे। यार ॾाढो सी आहे, अकेलो अकेलो चांहि थो पी। ये तो पई है चाय वठे थी वठ हण यार जगह कॉफी मिली वञे कॉफी खपी हाणे कॉफी भी पकड़ साशल साशे चाय न में खिलण जी कड़ी गाल मैं साशे की ॾिसी खिली रहियो आहियां छो तो काफ़ी हमेशा अमीर माण्हू पीअंदा आहिनि ऐं हिन साशे खे ॾिसी इहो फील थो थिए त असां जहिड़ा ग़रीब माण्हू पी सघनि था साशे। यार मथो ख़राब न कर हूं तो वही बाबा मथो ख़राब कयो मुंहिंजो यार रोज रोज कॉल सो करे घर अचण जी ज़िद थो करे वापस ऐं माथे एॾा वॾा कूड़ ॻाल्हाया आहिनि हिते वेही करे इंटरव्यू थो कयां बाबा साफ़ साफ़ चई छॾियो आहे अगले महीने को मैं पंहिंजो फ्लैट जो किरायो ॾींदो न ई ख़र्चो पाणी। यार ये तो कम ख़राब थी वियो तोखे त यार ख़बर आहे कराची में पाणी पैसनि सां मिलंदो आहे तूं कंहिंखां उधार वठ। बेवकूफ़ है मूंखे खे ॾींदो भला उधार मां त पाणी दोस्तनि खां घुरे घुरे थकिजी पियो आहियां उब तो मूंखे ॾिसी रस्तो किथां बदिले वठनि बसि हिकु दुआ करे आंटी नरगिस सेट थी वञे कोई ख़बर हुन बैकग्राउंड जो लखपति अथई लखपति। शर्म कर यार शर्म कर हू असांजी सुठी दोस्त आहे ऐं हुन ते तूं ग़लति नज़र रखी ओ प्लीज़ तूं पंहिंजी इंसानी दोस्ती न पंहिंजे फाटल खीसे में रख मूंखे लॻो शायदि तूं हुन सां मोहबत कंदो आहीं। Oh, just shut up, यार just shut up, colorful boy. यार समझदो छो न आहे ज़िंदगी पंहिंजे न ख़्याल सां न माल सां हलंदी आहे माल सां हे तुंहिंजी दोस्ती ख़्याल उसूल सभु ख़ाक थी वेंदई अगरि तुंहिंजी जेब में हिकु पैसो बि न हूंदो हिकु पैसो। बस कर पैसे जा पुजारी फराज़ मूंखां न थी नाराज़। चुल्हा मिट्टी दा ओ बुल्ला मिट्टी दा चुल्हा मिट्टी दा बुल्ला मिट्टी दा चुल्हा मिट्टी दा ओ बुल्ला मिट्टी दा चुल्हा मिट्टी दा बुल्ला मिट्टी दा मिट्टी दा बणिया हो मिट्टी दा बणिया मिट्टी दा बणिया संसार मिट्टी दा बणिया। थोड़ी देर घर वारी सां ॻाल्हाइण पोइ था टीवी ॾिसो। हेलो हाँ कीअं आई ठीकु आहे ॿियो ॾे हाल वाल शाकिर की आहे ठीकु आहे न 5000 मोकिलिया थी मैं ॿुधई न हिन मां तूं 1500 रुपया तूं पाण वटि बि रखजांइ न न ॿारनि खे न ॾिजांइ हरूभरू किनी बिनी शयूं खाईंदा पेट ख़राब थी वेंदनि हा भला ॾे हाल वाल शाकिर घर में बीठो अथई छा परे आहे अच्छा मूं सॾु करे भला ॻाल्हायांसि सॾु करे मां ॻाल्हायांसि हा मां होल्ड थो कयां। हाँ हलो पुत्र हलो मुझे छोड़ना बाबला मुझे कथियो मुझे बाबला मां मां अॻे हफ़्ते अची वेंदो हाँ मुझे बाबला न बिल्कुलु हाँ तुंहिंजी तबियत ठीकु आहे न न पुट हाँ ॿुध मां तुंहिंजे लाइ खोपरे जी मिठाई वठी ईंदुमि माओ वठी ईंदुमि भला ॾे हाल वल आजी बाबा सां मस्जिद वेंदो आहे हाँ बिल्कुलु अॻे हफ़्ते मां अची वेंदुमि बाबा हा चङो भला ईअं कर हाणे मां खे फोन ॾे अरे भाई ॿाहिरि वई हली किथे पाड़े में मुंहिंजो गिलाऊं करण हा ठीकु आहे पोइ मां ॻाल्हाईंदुमि चङो सताईं बुरकी मथे में।
हाल तो वही लाने घुमण पाण भी हाणे थोड़ो आराम था कयो तमाची अब पानी माने भरे रख जा असा थोड़ो आराम करे वेठो रहमान जे पासे गोवा भगवान जे पासे गोवा 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 रहमान जे पासे गोवा भगवान जे पासे हेलो सफिया कीअं आई मां भी ठीक है चल केड़ी अच्छा फोन रख मां तो बाद में गलाया जे पासे गोवा रहमान जे पासे गोवा भगवान जे पासे मुझो सजदो उन यखिया मुझो सजदो उन यखिया मुझो सजदो उन यखिया जेको इंसान जे पासे गोवा रहमान जे पासे गोवा भगवान जे पासे गोवा रहमान जे पासे गोवा भगवान जे पासे खबर हुई तुमके स्टेशन में मिलो या अल्लाह वो आयो तो उते कुछ सामान मु वटा असा की खबर ही न पई असा पाण एतरा थकल होयासी कदे निंद्र अचे वई असा के कणी खबर निंद्रा अची वई केड़ा फजूल मानू आयो तवा मुके ते चढ़ी न खपे या अजीब है यार नेकी जो तो जमाना ही कोने एक तो असा तुझी मदद कई अब तो वरी असा ही बुधाई रही है सितारा तू बाहर आ वन तू बाहर वे मुझे क्या बस तू बिल्कुल भी परेशान न थी आराम सां वे तू मुखे बुधाए तो के काडे वणो आहे तू मुखे एड्रेस दे मां पाण तो के छडे इंदस या त हिते को तुजो माइट वाइट रहे माइट तू सोच तू आराम सां सोच मां पाण तो के उते छडे इंदस ठीक है बिल्कुल भी परेशान न थी एडी ठीक है बिल्कुल आराम सां वे रहमान जे पासे गोवा भगवान जे पासे मुझो सजदो उन यखिया मुझो सजदो उन यखिया मुझो सजदो उन यखिया जेको इंसान जे पासे गोवा छा चयो तो के मु हाणे यकीन आई न त ही छोकरी गरम बगल आहे वो छोकरो ने के रस्ते में मिलियो हो ऐं उनके पटाए रहियो हो जेको बार बार पूछी रहियो हो छा खाएंगी चाट खाएंगी हां चाट खाएंगी ॾिठे यकीन अची वियो न हाणे बेचारे जी ट्रेन ही निकरी वई हाणे बस करनी है जड़ी मल्दी शुरू थी विनी आई जड़ी की था जी हल हल ओ रब मिलिया वे रब मिलिया मैनू रांझा न मिलिया रब मिलिया मैनू रांझा न मिलिया रब रांझे वर्गा नहीं हमीद साहब छा मां अंदर अची सघां थी जेकॾहिं तव्हांजी क़ीमती वक़्त मां थोरो घणो वक़्तु हुजे त मूंखे तव्हां सां ज़रूरी ॻाल्हाइणो आहे ऐं इहो ॻाल्हाइण आख़िरी हूंदो तू हिते आई छो आई तू घर हल मां फोन ते ॻाल्हाईंदुसि तोसां व्हाट डू यू मीन आई छो आहे ऐं फोन ते तव्हां ॻाल्हाईंदो फोन ते ॻाल्हाईंदो मां केतिरियूं कॉलियूं करे चुकी आहियां तव्हांखे या त तव्हांजो मोबाइल डाइवर्ट ते हूंदो आहे या त मोबाइल बंदि आख़िरकार हमीद इंसान जी सेल्फ रिस्पेक्ट बि का शइ हूंदी आहे सेल्फ रिस्पेक्ट ॾाढा वॾा लफ़्ज़ ॻाल्हाइण लॻी आई इहे लफ़्ज़ कॾहिं पाण ते पपाए कंदी कर व्हाट रबिश मूं वटि फालतू बकवास जे लाइ बिल्कुलु टाइम न आहे सिर्फ़ मां इहो ई चवण आई आहियां त मूंखे रिटर्न में तलाक खपे इन नंढड़े कम जे लाइ तूं हिते आई आहीं एसएमएस करे छॾी आहे खैर अञा बि देरि नाहे थी तव्हां मूंखे तलाक ॾेई सघो था इहो कमु थी वेंदो तुंहिंजो ठीकु ऐं ॿी ॻाल्हि जंहिं घर में मां रहां थी उहो घर मूंखे मुंहिंजे नाले ते खपे इहो बि थी वियो ॿियो कुझु बस ॿियो तव्हां कुझु छा था ॾेई सघो मूंखे मिस्टर हमीद ऐं हा आईंदा मुंहिंजे ऑफिस में अचण जी कोशिशि न कजांइ मूंखे कोई ज़रूरत बि न आहे तव्हांजे ऑफिस में अचण जी चङी तरह सुञाणा थी तव्हांखे बि
ऐं तव्हांजे ऑफिस जे कमनि खे बि। हल हाणे जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मोरा जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मोरा सा दिल मस्तो Get this crazy man off the streets. मैडम सॼो ॾींहुं रुगो टीवी ते आरो वेठी आहे, एक्टरनि खे ॾिसी ॾिसी पाण बि अवार एक्टर थी वई आहे, रुगो चांहि जा ऑर्डर थी हलाए, सॼो ॾींहुं घर जो कमु मां थी कयां। ऐं हिकिड़ी हू चरी स्टेशन तां लधी आहे असांखे, उनखे बि मां संभालियां। ॿुध हाणे मज़ो ईंदो और हुनखे वठी था हलूं ऐं ॾिसूं था त हू पाण खे कहिड़े एड्रेस ते वठी थी हले। ठीकु आहे एनी एनी डार्लिंग ॿाहिरि अच। अरे ॿाहिरि अच न, टीवी ॾिसूं, अंदरि वेठी वेठी सड़ी वेंदी हलिया चरी। हलिया डिगी छो थी पे छा हल एनी हल, तयार थी तोखे छॾे अचूं। परेशान छो आहीं? एड्रेस न आहे छा तो वटि? न न त पोइ छा तोखे दारुल मां छॾे अचूं? न न त पोइ हू छोकिरो केरु हुयो? तोखे भला हुन छोकिरे वटि छॾे अचूं? बेचारो सॼी राति स्टेशन ते वेठो हूंदो, चेरियनि वांगुरु तुंहिंजे इश्क में भूगियूं गिणंदो हूंदो। मूंखे त पहिरियां ई फारिग पियो लॻो। तव्हां बि मुंहिंजो मज़ाक पियो उॾायो? सॼे फसाद जड़ी तव्हां ॿई आहियो। इनखां सुठो त मां हिते स्टेशन ते टिकी पवां, कम से कम मां उनसां मिली त वठां। आबदा आबदा उथी हिनखे दारुल अमान छॾे अचूं। मूंखे त हे पहिरियां खां ई फिल्म थी लॻे, ख़बर पए बजाए को हिकिड़ो आयो हुजे ऐं फिल्म वरी के ॿिए कंहिंजी गिची में पए। उथी उथी भॼी न आई। अच्छा त पोइ कराची में पिकनिक मनाइण जे लाइ आई आहीं? बस बस हाणे वञ सितारा, तूं अंदरि वञ, मां पाण ई हिन सां ॻाल्हायां थी। उथी हल अंदरि। हा हा तुंहिंजी लाडली आहे न, तूं ई पुछी तोखे ई ॿुधाईंदी। अच्छा बस मुंहिंजी ॻाल्हि तूं मूंखे इहो ॿुधाए त ॻाल्हि छा आहे? हू छोकिरो केरु हुयो? तव्हां ॿई ग़लति पिया सम्झो, मां भॼी न आई, हू मुंहिंजो पाड़ेसरी आहे। अच्छा तूं रो न, मिस एनी प्लीज रो न, तोखे नथा मोकिलियूं असां दारुल अमान, तूं रो त न। ठीकु आहे असां तोखे कुझु बि न चवंदासीं, जेसि ताईं तुंहिंजा हालात ठीकु थी वञनि, सभु कुझु ठीकु थी वञे, तूं तेसि ताईं हिते रह, तोखे केरु कुझु बि न चवंदो। ठीक है? ऐसा कोई जहान मिले जहां होठों पर मुस्कान मिले, ऐसा कोई जहान मिले जहां होठों पर मुस्कान मिले। ओ काश मिले मंदिर में अल्लाह और मस्जिद में भगवान मिले। बैलेंस ना काफी है यार। यार काश चले जाके मालदार आंटी सेट थे यार, कोई ना कोई इनकम जो जरियो था बोला। मैच फिक्सिंग अच्छा मूड था यार बे। गुड यार तब को पांचो रेस कोर्स वाला तैयारी करे घोड़न ते शर्त ता रखो। गुड आइडिया। वैसे मूंखे क्रिकेट बिल्कुल ना पसंद, घोड़न जी रेस मूंखे इलाही पसंद है, छो त घोड़ा खूबसूरत भी हूंदा आहिनि ऐं ताक़तवर भी, लाइक मी। यार मूंखे ॾाढो शौक़ु आहे मूं वटि हिकिड़ो घोड़ो हुजे वाइट कलर जो, खूबसूरत हुजे ऐं वफ़ादार, जिते मां पूरी दुनिया ॾिसी सघां। यादि थी बचपन में पाण घोड़े ते मज़मून लिखंदा हुआसीं, अरबी घोड़े ते। वाह साईं वाह, तोखे त वॾी नॉलेज आहे घोड़नि जी। घोड़े जे पेरनि जी टक टक ऐं घोड़े सवारी दिलि जी धक धक, अगरि ॿई गॾे हलनि न त पूरी दुनिया ते माण्हू फतह करे सघे थो। इहो ई त राज़ हो सिकंदर आज़ाद जी फतह जो। यार तूं किथे जो काॾे हली आहे यार? मां त बाबा घोड़े जी रेस ते शर्त रखी कमाइण जी ॻाल्हि पोइ कयां, तूं अलाए करे पंहिंजो सिकंदर आज़म ते पुॼे। जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मोरा। जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मोरा। सा दिल मस्तो मस्त मोरा। जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मोरा। जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त। हेलो खुर्शीद, फाइनली हमीद मूंखे डिवोर्स जा पेपर मोकिले छॾिया आहिनि।
मां अजीब फील करे रही आहियां। तू किथे आहीं? प्लीज मूंखे तुंहिंजी ज़रूरत आहे। तू हली अच मूं वटि। आई एम फीलिंग सो लॉन्ली। सूर्यते मंसूर चढ़ाया, सूर्यते मंसूर चढ़ाया, अन्नाल हक कलाम मौला, अन्नाल हक कलाम मौला, अन्नाल हक कलाम मौला, अन्नाल हक कलाम मौला। जह दिल पीता इश्क दा जाम, सा दिल मस्तो मस्त मुदाम। जह दिल पीता सा दिल मस्तो मस्त मुदाम, सा दिल मस्तो मस्त मुदाम, सा दिल मस्तो मस्त मुदाम, सा दिल मस्तो मस्त। उथी घर जो कमकार कर। यार सुमण ॾे न। अच्छा तू सुम्हंदी है त घर जो कमकार केर कंदो? ओ हेलो, मां नथी कयां। अॼु घर जो कम तोते आ, तू कंदी है। वो मैडम किथे वई आहे? हुनखे चओ त घर जो कमकार करे। हाँ मूंखे त पार्लर वञिणो आहे। चरी थी आई तू, भॼी आई आहे हो ऐं चवंदी एॾो परे खां भॼी आई आहियां घर जो कमकार करण जे लाइ, मासी बणजण जे लाइ। छो घर जो कमकार कंदी त मासी थी वेंदी? तू हिकिड़ो कमु कर, तू मानी पचा ऐं पोइ तयार थी आउटिंग ते था हलूं। ओए हलो, मानी तूं ठाहींदी आहे? मानी मां ठाहींदसि? ठीकु आहे, मूंखे त को मसलो कोन्हे। मां त तुंहिंजो फ़ाइदो पई सोचां त तुंहिंजूं कैलोरीज़ घटि थी वेंदियूं ऐं जिम वञण खां बहितर आहे त घर में ई कुझु हथ पेर हणी वठंदी कर। अच्छा त पोइ तो केर खे था घुराए वठूं? बिल केर भरींदो? या त वकार खे घुराए वठूं? न न न न न, वकार जी का बि ज़रूरत न आहे। बोरिंग ऐं हुन सां गॾोगॾु कंजूस बि। लास्ट टाइम यादि न अथई, एॾी बुख लॻी हुई, बुख पिया मरूं, 50 रुपए जी चाट खाराए जान छॾाए छॾियईं। अरे हा, मूंसां बि इहो ई सीन कई हुई। घुमाए फिराए मामू चाट वारे जी रेड़ी ते बिहारे छॾी ऐं चवे थो त कराची जा हालात ठीकु न आहिनि, पाण घर जे वेझो ई कुझु खाई था वठूं। ऐं निभागे जे घर वटि रुगो मामू चाट वारो आहे। हिन अंधे खे त कोयला कढ़ाई ऐं फास्ट फूड वारा त नज़र ई नथो अचे। हाणे तूं जल्दी सां तयार थी, मां एनी खे हलण जे लाइ चलां थी। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम मैडम। नरगिस थी ॻाल्हायां। तव्हां सां लिफ्ट में मुलाक़ात थी हुई। तव्हांजे इंटरव्यू जो छा थियो? मैडम मुंहिंजी जॉब जो को बंदोबस्तु कयो, इंटरव्यू त एतिरा ॾेई चुको आहियां। डोंट वरी, इंशाल्लाह मां बि कोशिशि कंदमि तव्हांजी जॉब जे लाइ। ठीकु आहे मैम, थैंक यू थैंक यू। ठीकु आहे, टेक केयर। थैंक यू। पासे गोवा भगवान जे पासे, गोवा रहमान जे पासे, गोवा भगवान जे पासे। गोवा रहमान जे पासे, गोवा भगवान जे पासे, गोवा रहमान जे पासे। समाजी छा पियो करे बा? मां तोखे चयो पाणी सां सिर्फ़ु मुंहुं धोइजां ऐं तूं दौड़ करण वेही रहिया। यार तव्हां नौजवाननि खे छा थियो अॼुकल्ह? कंहिंजी ॻाल्हि सम्झंदा आहियो? अलाए छा थो थी वञे। पाणी जी किल्लत आहे, वरी हे लाड़काणो न बाबा, कराची आहे त पाणी जी किल्लत आहे। मां ड्रम बि अॼु कोन भरियो आहे।
ताके समझ में गाल कोन थी तो वारो वाले साहब खुश हो मुंजो पुट कराची में नौकरी करवा सजो री निंडरो करे चाचा चाचा मां वञा तो पानी भरे तो जामा तो परेशान न थियो बस अरे तो चा अलाए छा था समझो यार अरे मेहरबानी करे जल्दी बाहर निकलो अरे वरी पानी खोले दई थोड़ो मथो खाई वियो सॼो ॾींहुं पाणी 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 साफ़ साफ़ चए ने घर में नाहे रहणो पाणी जो मसलो तो पूरे कराची में आ मुझो सजदो उन यखे आ मुझो सजदो उन यखे आ ही फेयरनेस क्रीम हाणे सां कुझु न आहे थींदो सभु कुझु बकवास आहे इहो एतिरियूं महांगियूं महांगियूं कॉस्मेटिक्स यूज़ कयो अथई पर फेस क्रीम सां को फ़र्क़ु न आहे पियो बूथ त उहो ई अथई रहंदो ई साइड इफेक्ट तमामु घणा आहिनि यार मुंहिंजो मसलो इहो आहे त जॾहिं मां मेकअप कंदी आहियां न त मुंहिंजो फेस ब्लैक ब्लैक लॻंदो आहे जहिड़ो बूथ हूंदो ई ओढ़ो ई लॻंदो ई न ख़ैर छॾे न फज़ूल कमनि खे ये जेके मॉर्निंग शोज हूंदा आहिनि न कुझु बि कम जा न हूंदा सभु कुझु ईअं ई आहे न यार उन्हनि हिकु वाक़ियो ॿुधायो हो क्लियोपेत्रा जो त हू ॾाढी हसीन हूंदी हुई मूं वांगुरु पर तॾहिं हू मेकअप कंदी हुई पुराणे ज़माने में जॾहिं कजल न हूंदो हुयो त क्लियोपेत्रा मेणबती ते चमचो रखी हुनजी काराण पंहिंजी अखियुनि ते कजल तौर हणंदी हुई ऐं तोखे इहो ख़बर आहे त पुराणे ज़माने में औरतूं लिपस्टिक तौर छा इस्तेमालु कंदी हुयूं ॿुधाए ॿुधाए न आहे ख़बर न पुराणे ज़माने में औरतूं मुसाक हणंदियूं हुयूं ॾिठई कोन हुई न ख़बर छॾे न फज़ूल कमनि खे फज़ूल शयुनि खे इहो सोच त आमदनी किथां वधायूं हाणे त एनी बि गॾाए मां त चवां थी असां पंहिंजे कम में एनी खे बि शामिल करे था छॾियूं हाँ यार हिकिड़ो आइडियो आहे ॿुधाए कहिड़ो आइडियो पाण हे न पॉलर था खोले वठूं पॉलर खोलण जे लाइ 50 लख जी दुकान वठणी पवंदी आहे जेकॾहिं किराए ते था वठूं त 25-30 हज़ार खां घटि किरायो ई न आहे त पोइ कहिड़ो मसलो आहे पाण घर में पॉलर था खोले वठूं हूअं बि इहो बिज़नेस औरतुनि जे लाइ त आहे न अच्छा पॉलर खोलण जे लाइ मुंहिंजी राणी ब्यूटी कोर्स करणा पवंदा आहिनि त पोइ मां आहियां न करे इहो जज़्बो सिर्फ़ु 2 ॾींहंनि जो आहे उन खां पोइ वरी का नई ॻाल्हि तो फिर चल टाइम ते फोन कई है हेलो हाँ पुत्र कल वाली शॉपिंग कराई कौन आए न अच्छा ॻाल्हि ॿुध ऐं तयार थी थियां मूंखे पॉलर वञिणो आहे थोरी मालूमात हासिल करणी आहे इहा त मां तोखे फोन ते नथी ॿुधाए सघां मां तयार थी थियां त जल्दी अच वञ ऐं हा इहा पंहिंजी खटारा बाइक न खणी अचिजांइ कार में अचिजांइ ठीकु आहे ओके बाय हिन में हैरान थियण छा ॻाल्हि आहे छा थियो तूं एतिरे हैरान छो आहीं तो कीर आहे मुंहिंजो दोस्त बाय बाय एनी मुंहिंजी ॻाल्हि ॿुध हो उन ॾींहुं मार्केट में असांखे हमीद साहब मिलियो हुयो न उन वटि हिकिड़ी जॉब आहे 20,000 रुपया सैलरी आहे ऐं ॾाढो सुठो माण्हू आहे इलाही अमीर आहे उनजे घर में ॿियो केरु बि न आहे सिर्फ़ु उनजी हिकिड़ी माउ आहे उहा बि पोयां हुते ॻोठ में रहंदी आहे कमु सिर्फ़ु इहो हूंदो त तोखे हुनजे घर में नौकर चाकरनि खे ॾिसणो आहे ठीकु आहे ऐं हूअं बि हमीद साहब घणो करे ॿाहिरि हूंदा आहिनि त मां चवां थी तूं इहा जॉब करे वठ हाँ पर मूंखे सम्झ में नथो अचे मां कीअं कंदमि इहा जॉब मां तोखे सभु कुझु सम्झाए छॾींदमि करे वेंदीअ तूं बसि तूं इहा दुआ कर त उन खां ॿी छोकिरी न रखी हुजे असांजे दीन ऐं ईमान जो दस्तूर पंहिंजो आहे असांजे दीन ऐं ईमान जो
बि कदे हाफ़िज़ बुरे बेईमान जे पासे को रहमान जे पासे को भगवान जे पासे। हेलो आबदा अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो तव्हां? मां बिल्कुल ठीक, तव्हां कीअं आहियो? बिल्कुल फर्स्ट क्लास। अच्छा, उन ॾींहुं जेका छोकिरी मूंसां गॾु आई हुई कीअं लॻी तव्हांखे? अरे यार मां हाणे उन खे पे यादि कयो। छा हुयो नालो हुनजो? एनी। एनी। वंडरफुल नेम, लविंग टच। असल में हू छोकिरी घरां भॻल आहे माइटनि जी मार कुट जे करे। अरे बाबा मां हुनखे प्यार सां रखंदुसि। अच्छा अॻिते त ॿुधो, मां हुनखे चयो आहे त तव्हांजी मदर खे संभालण जे लाइ छोकिरी घुर्जे ऐं हुनजी सैलरी मंथली 20,000 हूंदी। ठीकु आहे, आउं ॾेई ॾींदुसि। हमीद साहब, असांजो बि बुरो वक़्तु पियो हले। असल में मूंखे 2 लख रुपया घुर्जनि। 3-4 महीना छोकिरी तव्हां वटि हूंदी ऐं हुन खां पोइ मां हुनखे वठी ईंदमि। ठीकु आहे, त पोइ कॾहिं था अचो? 2-3 ॾींहंनि में मां हुनजो माइंड सेट करे वठां। ओके, हूअं बि अॼु तव्हां मुंहिंजी दिलि ख़ुशि करे छॾी आहे। ठीकु आहे, त पोइ तव्हां बि असांजी दिलि ख़ुशि करे छॾियो। थोड़ा पैसा वधाए छॾियो। त पोइ 3 लख रुपया काफ़ी रहंदा? ठीकु आहे। थैंक यू सो मच हमीद साहब। 2-3 ॾींहंनि में मिलूं था। ओके, खुदा हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़। अवाजो आदत ॾिसंदे असांजो रूह रोए। 3 लख रुपया। आदतूं ॾिसंदे असांजो रूह रोए। इहो तुंहिंजो जे मज़हब आहे इहो। ऐसा कोई जहान मिले, ऐसा कोई जहान मिले जहां होठों पर मुस्कान मिले। ऐसा कोई जहान मिले जहां होठों पर मुस्कान मिले। ओ काश मिले मंदिर में अल्लाह और मस्जिद में भगवान मिले। अरे हाँ, मूंखे तमाची खे कॉल करणी हुई। हेलो। हाँ सॉरी तमाची, तुझी कॉल हुई पर मां रस्ते में हुयसि। एक्चुअली तुझी जॉब जो मूंखे हल कढियो आहे। मुंहिंजो हिकिड़ो नंढो बिज़नेस आहे कपिड़नि जो। जेकॾहिं तव्हांखे कोई एतराज़ न हुजे त तव्हां एज़ ए सेल्समैन तव्हां मूं वटि उहो जॉब करे सघो था। ठीकु आहे, मां तव्हांखे एड्रेस सेंड कयां थी। सी यू सून। तुझे माण्हुनि खे सीने में सांटियो वतां। तुझे माण्हुनि खे सीने में सांटियो वतां। तुझे लाड़िन लयन खे बि चंदन चवां। तुझे लाड़िन लयन खे बि चंदन चवां। शाल तुझे प्यारा अचो अचो मुंहिंजा प्यारा अचो। तमाची ॾे हाल वाली इंटरव्यू लाइ वई, छा थियो? नौकरी मिली आहे अॼु। नौकरी मिली वई? अच्छा, सेल्समैन जी नौकरी मिली आहे। सेल्समैन? हाँ माना तो दुकान में वही करे शयूं खपाईंदे। हाँ चाचा, बस यही समझो। वाह वाह वाह। दुआ कयो वरी इहा मिली वरी अॻियां इंशाल्लाह वधीक बहितर मिली वेंदी। हाँ छो न मिलंदी, छो न मिलंदी। अच्छा हाणे ॻाल्हि ॿुध, जी जी उन्हनि जेको पाणी जो केन आंदो न, मिठो पियो थोड़ो साफ़ पियो। हाणे हिकिड़ो कमु करे, हिकिड़ो केन वठी आओ ॿियो बि। पैसा मां तोखे पोइ ॾींदुमि। ठीकु आहे? ठीकु आहे ठीकु आहे। अच्छा ॻाल्हि ॿुध। जी जी। चांहि जी पती बि वञी वठी। ठीकु आहे। ॿुध त सही ॻाल्हि त ॿुध मुंहिंजा बाबा, ॻाल्हि त ॿुध। भई चाचो भाट गॾिजी वरी के चांहि पियो। ॿुधई पी चांहि चरी। ॿुध ॿुध ॻाल्हि त ॿुध, पहिरीं ॻाल्हि त ॿुध। पाणी जी बोतल बि नलके तां भरे अचाए। पाणी त वठी थो। अरे बाबा हे पाणी हथ मुंहुं धोइण लाइ सम्झो त पाणी जी शार्टेज आहे कराची में। हेमड़ी थावन बावन धोइण जे लाइ। जल्दी वञ, शाबाश, इहो बि कमु करे जा। जल्दी अचो। सॼो ॾींहुं घर में वांदो वेठो। पी चांहि चरी त वञई दिलड़ी ठरी। पी चांहि, जल्दी अचो त ख़बर पए चांहि मां के पियो। ओ पी चांहि चरी त वञई दिलड़ी ठरी। थक बि ॾाढा थियनि। वाह 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 वाह। वतन में बेवतन माशूक आशिक जो मिलण के। कोई भी गाना प्रोग्राम में शामिल रखंदा सभिनी फ्रेंड्स जे नाम कंदा।
हींअर जेको गानो शामिल रखंदसि तव्हां सभिनी जे नाम हूंदो। ॿियो पोस्ट कार्ड मुंहिंजे हथनि में तू तो हमके बोर करे था पाया हुआ छा थी ॿुधे छा आहे मुंहिंजा हाल पुछाइण तमामु घणियूं दुआऊं लिखियूं अथव तमामु घणी महिरबानी FM तव्हां बिल्कुलु जी मूंखे नफ़रत आहे हिन सां 5 मिंट वेही करे गानो हलाईंदा आहिनि वरी अधु कलाक वेही करे बकवास कंदा आहिनि कोई सुठा गाना वाना हलाए यार बोर तो थिया हूं बि मोड़ तुंहिंजे कम जा गाना कोन्हनि के बाबा हलाए त सही ॿुधां त यार यार स्पीकर में त हलायूं हल मां चयो मोड़ तुंहिंजे पसंदि जा गाना कोन्हनि के छा मतलब मतलब इहो त मां सिर्फ़ गज़ल्स ॿुधंदी आहियां आपदा परवीन ऐं लता जी मां दीवानी आहियां वेल दीवाने सां ई ॻाल्हि यादि आई मूंखे छा दीवानो त मां बि आहियां अॼुकल्ह छा कंहिंजो गैस कर गैस करण जेॾो टाइम कोन्हे को फोटो ॾेखारे कर तुंहिंजी दोस्त नरगिस वाह यार ॻाल्हि ॿुधो नरगिस जो हिकु अलॻि क्लास लॻंदो आहे यार माना हुनजे परेशान चेहरे ते बि ख़ूबसूरती नज़र ईंदी आहे हाँ यार परेशान त आहे छो भला छो तोखे ख़बर न आहे छा वॉट कुछ ॾींहं अॻु में ई तो हुनजी डिवोर्स थी आहे अच्छा ॻाल्हि ॿुध ॾिस दोस्त आहे न मुंहिंजी ॿुधायां मुझे नरगिस जी दोस्ती के शादी में तब्दील करे प्लीज प्लीज डोंट से नो हेलो 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 दिमाग़ सही आहे पंहिंजी उमिरि ॾिस सो व्हाट यार छा थियो छा मां कोन चवंदीमांसि पाण चवेसि यार ॾिस चवंदमि त उहो ई मां ऑफ कोर्स बस जॾहिं मां हुन सां ॻाल्हायां तोसां शेयर कंदी प्लीज़ हुनखे संभाले वठिजो कम ऑन हाणे एतिरो खणी सघे थी मुंहिंजे लाइ यार चलो ठीकु आहे डन डन हल हाणे बोर ई कर ॿुधाए जेको ॿुधे थी गज़ल ई ॿुधाए बोर कर वेही करे छा कयां हाँ बुध गज़ल्स भूल जाता हूँ मैं सितम उसके भूल जाता हूँ मैं सितम उसके अरे यार नहीं पाजी गए समझो वे एनीवे खुश नसीब आई हिन घर में तोखे अटेंडेंस जी जॉब मिली आहे खाइण फ्री पीअण फ्री फुल फ्री पैकेज अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं तव्हां आबदा सितारा ऐं लवली नेम एनी जी बिल्कुलु तव्हां पहिरियां कॾहिं जॉब कई आहे जॉब न पहिरीं जॉब नाहे कई हमीद साहब तहां जॉब ॾींदो त सिखी वठंदी ऐं हूअं बि केरु मां जे पेट मां सिखी ईंदो आहे हिन दुनिया में अचण खां पोइ हर कोई सिखी वेंदो आहे हूअं बि हिते को घणो कमु त कोन्हे मुंहिंजी बीमार माउ आहे जंहिंजी ॾिठ वेठ करणी आहे ऐं नौकरनि ते नज़र रखणी आहे ऐं हूअं बि मुंहिंजी वालदा हींअर हिते आहे बि कोन कुझु ॾींहंनि खां पोइ ई अचणी आहे हुनखे तव्हां घणो परेशान न थियो हमीद साहब ये सही न थी न त मां कुझु ॾींहंनि खां पोइ अची वञा तेसिताईं तव्हांजी अम्मी बि अची वेंदी छो हमीद साहब चवनि था न त तुंहिंजे मथां कम जो कोई एॾो वॾो बर्डन न आहे त पोइ मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि पुछां हा चओ मूंखे ही हमीद साहब अले जो सही नथा लॻनि मूंखे त हिननि खे ॾिसंदे ई ख़ौफ़ पियो अचे इहो फज़ूल जवाब न कर चङी भली नौकरी आहे ऐं हूअं बि चवंदा आहिनि न मौक़ो हथ में अचे त विञाइण न घुरिजे ऐं ॿी ॻाल्हि मुंहिंजे वास्ते वारा आहिनि हमीद साहब तॾहिं तोखे जॉब मिली आहे न त कराची जहिड़े शहर में केरु कंहिंजो जवाबदार न आहे थींदो मैडम असां हेॾा चरिया न आहियूं जो तोखे पंहिंजे घर में फ्री फंड में बिहारे वियूं ही कराची शहर आहे हिते फारिग माण्हुनि जे लाइ का बि जॻह न आहे न न न मां जॉब करणु चाहियां थी पर छा अच्छा त हिनखे पर लॻल आहिनि ऐं ही हाणे उॾामण थी चाहे मैडम जॾहिं हिकिड़ो धिक खाईंदी न त ख़बर पइजी वेंदी त कराची शहर आहे छा हाणे बस सॉरी कॉलेज इट्स ओके
त पोइ छा सोचियो आहे तूं? एनी खे मां सम्झाए छॾियो आहे, एनी डन करे छॾियो आहे। ॿियो ॿुधायो अमीर साहब, तव्हांजी अमर जी तबियत कीअं आहे? अल्हम्दुलिल्लाह पहिरियां खां बहितर। एनी हिन घर खे तूं पंहिंजो ई घर मुंहिंजे ई घर समझे। घबराइण जी का ॻाल्हि न आहे, हमीद साहब ॾाढो सुठो माण्हू आहे। तोखे पाण मज़ो ईंदो हिते रही, फैमिली वांगुरु तोखे माहौल मिलंदो। न न बिल्कुलु, ही घर तव्हांजो पंहिंजो घर आहे। रहमान जे पासे गोवा भगवान जे पासे, गोवा रहमान जे पासे गोवा भगवान जे पासे। गोवा रहमान जे पासे गोवा भगवान जे पासे, गोवा रहमान जे पासे गोवा भगवान जे पासे, गोवा रहमान जे पासे गोवा भगवान जे पासे, गोवा रहमान जे पासे गोवा भगवान जे पासे। मुझो अच्छा, वो कलर पसंद कई ड्रेस जो? सूट पसंद भी कयो ऐं सिलाई भी कराए छॾी। अच्छा, ओह श्योर, थैंक यू। नरगिस, तूं ऐं स्मोकिंग काफ़ी अर्सो पहिरियां छॾे ॾिनी हुई तूं त। मां पिया न पई, फराज खे कंपनी पई ॾियां। वाह, कमाल थियो छोकरा, तोखे त अवार्ड मिली वियो। बस छा कयूं? पर लॻे थो त फराज फर्स्ट टाइम पी रहियो आहे। न न कोई ॻाल्हि न आहे, बस स्लोली स्लोली हिन सुरूर खे एंजॉय करे। ओह माय गॉड। अच्छा, मां हिकिड़ी कॉल करे चाहियां, ज़रूरी कॉल करणी हुई। छो, असां खां कहिड़ी प्राइवेसी? नहीं यार, तव्हां खां कहिड़ी प्राइवेसी, मुझे ज़रूरी कॉल करनी है। अच्छा थी 1 मिनट में। ओके। नरगिस, वाकई में तव्हां सिगरेट न पींदो? फराज, पीअंदी आहियां, पर पब्लिक प्लेस ते न, प्राइवेसी में। हाँ, पोइ भला मूंखे कॾहिं थी घुराए न प्राइवेसी में? फराज, हिन में घुराइण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? एनी टाइम यू कैन कम। ओके ओके। अरे तोखे एक ॻाल्हि ॿुधाइणी। हाँ, कहिड़ी? तव्हांजी पर्सनैलिटी न हिकु इंडियन एक्ट्रेस खां इलाही मिलंदी आहे। ओह, आई रियली लाइक इट यार। थैंक यू सो मच। पर कहिड़ी? दैट्स अ गुड क्वेश्चन। मूंखे नालो त न आहे याद, बट वो थोड़ी पुरानी एक्ट्रेस आहे, लाइक इन द लेट 80s एंड 70s। What do you mean 18 to 17? मुंहिंजो फेस छा एॾो ओल्ड आहे? अरे न बाबा, मुंहिंजो चवण जो मक़सदु हे आहे, तव्हांजो फेस क्लासिकल आहे, ब्यूटीफुल, प्रिटी। गॉट इट? थैंक यू सो मच बॉय। वेल, हिकु ॿी ॻाल्हि चवणी हुई, इफ यू डोंट माइंड। वरी कहिड़ी? तूं शादी कंदी मूंसां? छा? न, नेवर। इहो हिकिड़ो जुओ आहे जेको हाणे मां ॿीहर नथी खेॾणु चाहियां। ज़िंदगी ऐं पखी आज़ादी भलो आहे। ऐं हा, हाणे मां पंहिंजी आज़ादी नथी विञाइणु चाहियां फराज़। ॿीहर इहो लफ़्ज़ मुंहिंजे साम्हूं न दोहराइजां प्लीज़। यार, मुझो हे मकसद न हुयो। खैर, जीअं तव्हांजी मर्ज़ी। Anyways, leave it. Let's have a selfie. Okay, sure. Wow, that's a nice picture. WhatsApp पे मुझे हाने, I need it. Okay. पासे गोवा भगवान जे पासे, गोवा रहमान जे पासे गोवा भगवान जे पासे। आपकी आँखों में कुछ महके हुए से राज है, आपकी आँखों में कुछ महके हुए से
राज है। अचे मासी टमाटा ऐं सावा मिर्च। बसर न खणी आई धीअ? बसर हाणे पोइ खणी ईंदमि। धीअ तोखे ख़बर आहे त मां 10 सालनि खां हिन घर में कमु पई कयां ऐं सॼे घर जी ज़िमेदारी मुंहिंजे मथां आहे। साहब जी ज़ाल हिकु कखु भनी ॿीड़ो न कंदी आहे। पोइ तोखे छो हिते आंदो अथई ऐं कहिड़े मक़सद जे लाइ आंदो अथई? कहिड़ो मक़सद मां सम्झियमि न। छॾ न हाणे ॻाल्हि खे। तोखे भला घणी पघार ते हिते रखियो अथई? 20,000। ऐं तव्हांजी केतिरी पघार आहे? मां पघार ते न आहियां, मुंहिंजी ॻाल्हि खे छॾे ॾे। ऐं ॿुध न, साहब जेको आहे 2 ॾींहं पंहिंजे माउ ॾे हैदराबाद में ईंदो आहे, बाक़ी 5 ॾींहं हिते घर में हूंदो आहे। ऐं हिते वॾा वॾा ऑफिसर माण्हू ईंदा वेंदा रहंदा आहिनि। मासी साहब जी फैमिली में उनजी अम्मी खां अलावा ॿियो कोई बि न आहे छा? न ॿुधायोमांइ न त ज़ाल खे तलाक ॾेई छॾी अथई ऐं कोई ॿार बच्चो ई कोन अथसि। तू चई म कुछा, अच्छा मासी मां तू चई मल छा, पर तोखां हिकड़ी ॻाल्हि पुछां। तू कंहिं कंहिं खे ख़ामोश कंदे, तू कंहिं कंहिं खे ख़ामोश कंदे, ऐलान हज़ारे मान रुगो। हेलो नरगिस, कीअं आई? ठीकु आई न? अच्छा हिकु ॻाल्हि ॿुध, साहब हिकिड़ी छोकिरीअ खे वठी आयो आहे हिते। एॾी ख़ूबसूरत ऐं सुहिणी छोकिरी वठी आयो आहे। हुनखे ॾिसी थो पियो ठरे, चौधारी हुनजो घुमंदो थो वते। ॿी ॻाल्हि इहा त तुंहिंजो कमिरो बि हुनखे ॾेई छॾियो अथई। ठीकु आहे, मां अञा न करे सघंदमि, 1-2 ॾींहं तूं तरस। ठीकु आहे मां ॾिसां थी, कोशिशि कंदमि। पर हा हिकिड़ी ॻाल्हि त मुंहिंजी ॿुध, मुंहिंजो पुटु अञा ड्यूटीअ ते न आहे लॻो। मां छा कयां, परेशान आहियां पैसनि जे लाइ ऐं मूंखे 8 हज़ारनि जी ज़रूरत आहे। उहे मूंखे खपनि, उहे पैसा मोकिलींदीअ न? हा हा ठीकु आहे, मां तुंहिंजो कमु करे छॾींदमि, तूं दिलि जाए कर। जरी ख्याल कर किथे स्किन कैंसर न थी वञे। ब्यूटी पार्लर तो तुंहिंजो खुलियो कोन, हाणे तूं वञी भाॼी जी रेड़ी खोल। छो तोखे जेके हमीद साहब 3 लाख ॾिना हा उहो त मगरमच्छ वांगुरु खाई वई आहीं। तोखे मूं चयो बि हो त किराए ते दुकान ॻोल्हे छॾ। हाँ ऐं पोएं 8 महीननि खां जेको घर जो किरायो न आहे ॾिनो, मालिक मकान हथनि मां पियो निकिरियो वञे। उनजो किरायो छा तुंहिंजो बकार ॾियां जेको मामू जी चाट खाराए टरखाए छॾींदो आहे। उथ उथ हाणे वञी धो हिनखे। यार मुंहिंजो मुंहुं पियो सड़े। उथ धो उथ। छा कयां? पाणी हली अच, वञ उथ। अरे तोखे त मुंहुं ते ॾाढा निशान थी विया आहिनि। हाँ तोखे एलर्जी थी वई आहे। हले डॉक्टर ॾे। दिमागी तूं किरो चुप है मुझे बता। रहमान जे पासे गोआ भगवान जे पासे, गोआ रहमान जे पासे गोआ भगवान जे पासे। हिन तमाचे जो कुझु करिणो पवंदो आकाश। ॾिसी वटि यार, ॾियां सुन खे बि कुझु झटको। हिनखे हटाइणो पवंदो रास्ते सां। पहिरें हिकु ट्रेलर तो ॾेखारांसि, पोइ पूरी फिल्म तो ॾेखारींदोमांसि। हयांसि कोन। हेलो मिस्टर तमाची, मुझी ॻाल्हि हाणे गौर सां ॿुध। जेको तुंहिंजी ऐं नरगिस जी फ्लॉप फिल्म थी हले न, मां हिन खां थी वियो सफ़ा बोर। दिल त करे तो दीवार में वञी पंहिंजो मथो हणा, मगर पोइ सोचो त पंहिंजो छो, तुंहिंजो न हणा। Oh, just shut up and listen. तुंहिंजी नरगिस जी फ्लॉप फिल्म जा जेका फाटल पोस्टर लॻल आहिनि न सिनेमास में, हुननि खे हटाए छॾ। ॾिस पुट, तुंहिंजो कमु किताबनि सां आहे। वञी करे वठ को 20-30 रुपए जी एक्सपायर बुक्स ऐं वञी पढ़ उन्हनि खे मिर्ज़ा ग़ालिब जी क़बर ते वेही करे।
तोखे भी सवाब मिले ऐं हुनखे बि। ऐं हाँ, नरगिस जे बारे में हाणे सोचण छॾे। This is my last time warning to you. हेलो हेलो हमीद तू आखिर चाहे छा थो तू मुझे जिंदगी त बर्बाद करे छड़ी आहे। बाकी जेके मुझे कुछ फ्रेंड्स बचा आहिनि तो उन्हनि खे भी ढजारे ऐं धमकाए रहियो आहीं छो? जहिड़ी धमकी है तुंहिंजो दिमाग़ त ठीकु आहे, तुंहिंजो हाणे मूंसां या मुंहिंजो तोसां को तालुक कोन्हे ऐं मूं वटि को फज़ूल वक़्तु कोन्हे बर्बाद करण जे लाइ। ऐं ही दोस्त आया किथां तुंहिंजा? तो तलाक वरिती या कारा कर या तुंहिंजी सुठी ट्रिक हुई? शट अप यू सिक मैन। ऐसा कोई जहान मिले, ऐसा कोई जहान मिले जहां होठों पर मुस्कान मिले। 12 थी वियो यार फराज़, हाणे सुम्हणु खपे ऐं हूं बि नसीब अहिड़ा आहिनि तोसां सुम्हणो थो पवे। बस कर, चुप करे सुम। नसीब तुंहिंजा न मुंहिंजा ख़राब आहिनि। यार तूं नरगिस जान छो थो छॾे? मां तोखे पहिरां बि सम्झायो, हू असांजी सुठी दोस्त आहे। यार काश तूं सम्झे नथो, हो हिन माल सफ़ा भटकियल आहे ऐं भली ॻाल्हि ते हुनजी हाणे तलाक बि थी आहे। मुंहिंजे लाइ रस्तो सफ़ा साफ़ आहे। अलाए छो प्रपोज़ल खे इनकार कयईं, हालांकि मूंखे लाइक बि कंदी आहे। जॾहिं बि घुमणु वञूं त फराज़ खे घुरायो, फराज़ खे घुरायो। पोइ बि अलाए छो इनकार कयईं यार। मां तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां? हाँ हुन इनकार छो कयो हूंदो? न त तुंहिंजे लुंड जे कपिड़े मां बदबू अची रही हूंदी। तोखे हिकु दफ़ा पाण सां गॾु छा वठी हुयमि? तुंहिंजा लुंडो कंदे मूंसां गॾु। चुप करे सुम। जंहिंजा वॾा वॾा कॉलर्स हूंदा आहिनि ऐं वॾा वॾा खीसा हूंदा आहिनि, हुनजी फीलिंग्स इन जे करे ख़राब थी हूंदियूं, उन जे करे हुन इनकार कयो। यार वधीक बकवास न कर। मां तुंहिंजी हिन रंगीन लाइफ जे बारे में कॾहिं कुझु चयो आहे जेको तूं अची करे मूं ते तंस थो करे? मथो ख़राब न कर, सुम वञी करे। यार मां त तुंहिंजो मूड सही करण लाइ चयो, सॉरी। छा थियो मासी? छा पई सोची? तुंहिंजो इन्हनि ॿिन्ही भेनरुनि सां कीअं वास्तो पियो? मुंहिंजो सुञाण वारियूं आहिनि, पर छो पई पुछी? छा थियो आहे? धीअ हिकिड़ी ॻाल्हि चवां, नाराज़ न थींदी? नाराज़ थिए जी कहिड़ी ॻाल्हि आहे मासी, चओ। धीअ उहे ॿई भेनर सही न आहिनि ऐं तूं हिकु सुठे ऐं शरीफ़ ख़ानदान जी छोकिरी पई लॻे। अरे सही न आहिनि जो छा मक़सदु आहे? हाणे तूं एतिरी ना समझ बि न आहे जो न सम्झी सघे। इहे ॿई भेनर सही न आहिनि। इहे हमेशह वटि ईंदियूं हुयूं, कंहिं महिल कहिड़ी छोकिरी, कंहिं महिल कहिड़ी छोकिरी वठी। मां त इहो चवंदीमांइ त जेतिरो जल्दी थी सघे ई था निकिरी वञ। अलाह न करे कंहिं ग़लति हथनि में न तूं अची वञे। मूंखे त भउ थो थिए ॾाढो। न मासी, मूं वटि हाणे को बि रस्तो न आहे। मुंहिंजा सभु रस्ता बंदि थी चुका आहिनि। छो धीअ? इहा वॾी कहाणी आहे, कॾहिं फुर्सत में ॿुधाईंदी मैं। हीअं बि आहे, पर मां त चवंदीमांइ जेतिरो जल्दी थी सघई हितां निकिरण जी कर। अलाह न करे कंहिं ग़लति हथनि में न तूं चढ़ी वञे। मूंखे त भउ थो थिए ॾाढो। सही आहे मासी। सूलियते मंसूर चढ़ाया, सूलियते मंसूर चढ़ाया, अन्नाल हक कलाम मौला, अन्नाल हक कलाम मौला, अन्नाल हक कलाम मौला, अन्नाल। तो का सवाल न तो रही सकाए यानी जह दिल पीता इश्क दा जाम सादिल। तोखे नाहे अंदाज़ो तोखे हासिल करने लाइ मूं छा कुझु नाहे कयो। मूं पंहिंजो पाण खे बर्बाद करे छॾियो। यानी तुंहिंजे लाइ मूं पंहिंजो कारोबार
स्टेटस दाव ते लगायो आहे बस बस हाणे मूंखां रहण नथो थिए बस बस हाणे घणो थियो बस बस काफ़ी थियो तोखां सवाइ मां नथो रही सघां तोखां सवाइ तोखे हासिल करण जे लाइ कुछ न कयो मूं पंहिंजो पाण खे विञाए छॾियो आहे जेनी तोखे हासिल करण जे लाइ जेनी दरवाज़ो खोल एनी एनी दरवाज़ो खोल एनी दरवाज़ो खोल एनी दरवाज़ो खोल एनी दरवाज़ो खोल दरवाज़ो खोल दरवाज़ो खोल दरवाज़ो खोल दरवाज़ो खोल एनी